अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। सभ खां पहिरियां सिंधी इन्फो जे तरफ़ां तव्हां सभिनी सब्सक्राइबरनि खे दिल्ली ईद मुबारक। अचो त ॾिसूं था ॻोठ में छा थी रहियो आहे। ही MP सरदार मीर शहरयार खान शर जो ॻोठ आहे। सरदार वटि परे परे खां माण्हू ईद मिलण अचनि था। ईद नमाज़ खां बाद जमायत खे नाश्तो बि करायो वेंदो आहे। कुर्बानी जी तैयारी हली रही आहे। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे ईद मुबारक। मिलंदासीं कंहिं ॿी मालूमाती वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।